तकदीर अथां तमाशो बणजंदड़ माण्हू रातूं रोई गुज़ारींदा आहिनि। ज़ीनत जी बि हिन वक़्तु इहा ई हालत हूंदी जेका मुंहिंजी आहे। हाय, अल्लाह बहितर थो ॼाणे। ही मासूम शक्ल वारो इंसान सलमान मेहमान बणिजी छो आयो? छा मुंहिंजी निंड हराम करे हली वियो? रूबी, वॾे फ़ाइदे लाइ नंढड़ो नुक़सान बर्दाश्त करणो पवंदो आहे। मां का घटि तजर्बे वारी न आहियां। तोखे ज़ीनत मां 1 रुपए जो बि फ़ाइदो न मिलंदो। रूबी, मूं तोखे वकार साहब जी ॻाल्हि ॿुधाई कोन्हे। हाणे मां आसानी सां ज़ीनत खे वेकिरो करे सघां थो। छो जो ज़ीनत खे कोई अहिड़े मर्द पसंदि कयो आहे जो हुनखे मूंखां वधीक ख़ुशियूं ॾेई सघे। पर कुर्बान साहब, जेसि ताईं मूंखे मालूम आहे ज़ीनत हिकु ॾींहुं बि घर खां ॿाहिरि न वई आहे। उहा अॼु बि तव्हांजो इंतज़ारु करे रही आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।